साइनिंग सेरेमनी थी आहे टीयर फंड आहे मिरान यूनिवर्सिटी विच में वेस्ट मथां त छा था सम्झो त हिन सां नौजवाननि खे आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? ॾिसो सॉलिड वेस्ट वॾो कॉन्सेप्ट आहे पर हीउ प्रोजेक्ट छाकाणि त ॿिनि टिनि एरियाज़ खे एड्रेस थो करे त प्लास्टिक खे कीअं रिसाइकिल कजे रीयूज़ कजे हिकिड़ो ज़बरदस्त कॉन्सेप्ट आहे। सिंध जूं 6 यूसीज़ खयूं आहिनि हिन प्रोजेक्ट फ़िलहाल जंहिंमें कराची जो 2 ज़िला आहिनि मलेर ऐं सेंट्रल 2 यूसी उतां 2 हैदराबाद जूं। त आउं सम्झां थो हिन जो हिकिड़ो फ़ाइदो पहिरीं इहो आहे त जेको पाण वटि ट्रेडिशनली इहो आहे त किचिरो उछलाए छॾियो वरी उनखे साड़े छॾियो माण्हुनि खे अहसासु नथो थिए त उनजो क्लाइमेट चेंज ते कहिड़ो इफेक्ट आहे। जेके माण्हू आस पास पासर बाए लंघनि था उन्हनि जी सिहत तव्हां ॾिसो ॿार स्कूल वेंदा रहंदा आहिनि किचिरो पियो आहे सड़े पियो धुओं पियो निकिरे त आउं सम्झां थो 2 शयूं थींदियूं। हिकिड़ो त असांजो ॿार ऐं नौजवान ख़ासि तौर ते हाणे फ्यूचर जी लीडरशिप आहे उनखे अंडरस्टैंडिंग थींदी त क्लाइमेट चेंज जा मसइला कहिड़ा आहिनि एनवायरमेंटल डिग्रेडेशन जा मसइला कहिड़ा आहिनि। हिन क़िस्म जी अगरि पॉल्यूशन हूंदी सॉलिड वेस्ट मुस्तक़िल पियो हूंदो त उहो असांजी मेंटल ऐं फिज़िकल हेल्थ ते कहिड़ो असरु विझंदो लैंड सॉइल ते कहिड़ो असरु विझंदो हिकिड़े त उहा अंडरस्टैंडिंग थींदी त जॾहिं हू फ्यूचर जो लीडर थींदो त हुनखे ख़बर हूंदी त हिननि मामलनि में हसास रहणो आहे। ॿियो इहो थींदो त लोकल अवेयरनेस थींदी माण्हू जेके केयरलेसनेस थोरी ॾेखारीनि था ऐं सॉलिड वेस्ट खे एॾो इम्पॉर्टेंट नथा वठनि म्यूनसिपलिटीज़ पाण वटि आहिनि कोन त आउं सम्झां थो सुठो स्टार्ट आहे। जॾहिं क्राइसिस जो मैग्नीट्यूड इलाही हुजे त इहो ई इंटरनेशनल तरीक़ो आहे त लोकल नंढी सतह ते कम्यूनिटी इंटरवेंशन करे शयुनि खे बहितर कयो था। मुबारकबाद थो ॾियां मेहरान यूनिवर्सिटी ऐं प्लस जेके बि डोनर या जेके ॿिया स्टेक होल्डर्स आहिनि त हिकिड़ो बहितरीनु कॉन्सेप्ट आहे। ॿार बि सिखंदा पर गॾोगॾु सोसाइटी बि सिहतमंद थींदी।